मां तव्हां सां हिन महिल इन करे मुखातिबु आहियां हिकिड़ो पैगाम ॾियण लाइ त जीअं अॼुकल्ह मीडिया जो तेज़ दौर आहे ऐं असांजा ॿाहिर दोस्त हर वक़्तु को न को चैनल खोले रहिया आहिनि ऐं के कुझु सुस्त आहिनि त के फ़ाल आहिनि। अॼु जीअं त हाणे असांजे दोस्त इरफान बॉबी वारनि गोंज फॉर यू न्यूज़ चैनल खोलियो आहे त पोइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त मिड़ई 2-3 सेकंड तव्हां सां ॻाल्हायां हिन बाबति त तव्हां गोंज चैनल खे जेको आहे ॾिसी रहिया आहियो ऐं जे नथा ॾिसी रहिया आहियो त इनखे ॾिसो, इन जी ताईद कयो, माना इनखे सब्सक्राइब कयोसि, इनखे लाइक कयो यानी पसंदि कयो ऐं इनखे विरहायो वंडियो माना शेयर कयो जाॾे काॾे। इहो तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। महिरबानी लख थोरा। ऐं यू आर वॉचिंग गोंज फॉर यू न्यूज़ चैनल। प्लीज़ subscribe it, like it and share it. Thank you very much.